खाला चवे पे त तू पढ़ण थी चाहीं पोइ तू ये कड़ो ही खरो छो पी करे पाण मां साथ आहियूं ऐं मंगियल बि इहो ॿुधाइण लाज़मी कोन्हे त मंगियल आहियूं। अमा खाला जे चवण जो मक़सद छा हुयो? अपा वो तो जल्द खां जल्द निकाह करण जी ॻाल्हि पिया कर। ऐं मजीद छा पियो चवे? मजीद के परे जी पढ़ाई ते तो को एतराज को। सरकार सगोरी के इन वक्त मुझे याद की आई। तू फिरी आई हिन वक्त? तो लाए त मां हर वक्त फिरींदो आहियां। कम कयो ही बानो छा तो करे सके तो लाए? मूंखे तू ॿुधाई सघी थो जॾहिं का वेशी वांगुर गुलनि जी छाती तां गुज़रंदी आहे तॾहिं ख़ुशबूअ जा एहसास सड़ण छो लॻंदा आहिनि? तव्हांखे मुंहिंजो इंतज़ारु करणो पियो, तव्हांखे हरू भरू तकलीफ़ थी। मां सम्झां थो त पाण अहिड़ियुनि फॉर्मेलिटीज़ में न पहुच बहितर रहंदो। पोइ बि ओके फ्रेंड्स, सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।